अस्सलाम वालेकुम वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया खुश आयो तो बी सही आहे। हिन वीडियो में पाण 7.4 एक्सरसाइज कंदासीं जेकी 7th क्लास में वरतल ऐं 4.4 भी कंदासीं जेकी 8th क्लास में वरतल आहे। ठीकु आहे। स्टेटमेंट 9 लिखी स्टेटमेंट तव्हां बुक में ॾिसी सघो था। मां क्वेश्चन नंबर ऐं एग्जाम्पल नंबर हू मैंशन कयल आहिनि त इनशाला को मसइलो कोन थींदो। ठीकु आहे। मां कोशिशि कई आहे त हर मतिलबु को बि जेकी बि ट्रांज़िशन चेंज आई आहे प्रॉब्लम में हर क़िस्म जो प्रॉब्लम इनमें करायो आहे। उम्मीद आहे तीन चैप्टर में हाणे को भी प्रॉब्लम न रहंदो। पाण अॻे वधूं बीह रहिया आहियूं स्लो थी वियो। ठीकु आहे। हिन में 7th क्लास मां पाण चैप्टर जेको 7 आहे 7.4 खां पहिरियों जेकी एग्ज़ाम्पल हुन ॾिनल आहिनि उन्हनि मां पहिरीं एग्ज़ाम्पल मिलियल आहे। ठीकु आहे। हिन में पाण खे ई मां एब्रीवेशन जेकियूं यूज़ थींदियूं शॉर्ट फॉर्म यूज़ थींदियूं उन्हनि जी फुल फॉर्म हिकु भेरे लिखी आहे जीअं आसानी थिए। पी फॉर प्रिंसिपल अमाउंट कास्ट प्राइस या प्रिंसिपल अमाउंट जेकी ख़ासि क़ीमत मिलियल हूंदी आहे हूअ। ठीकु आहे। मार्कअप रेट परसेंटेज केतिरो उन ते लॻंदो हू बि मिलियल आहे। हुनखे पाण आर सां मार्कअप रेट आर सां पाण शो कंदव। ठीकु आहे। टाइम पीरियड घणो आहे हुनखे पाण टी सां शो कंदव। ऐं वैल्यू ऑफ मार्कअप फ़ाइदो केतिरो थियो आहे व्याज केतिरी मथे लॻी आहे या जेका बि टर्म्स आहिनि हुनखे पाण आए सां मतिलबु जंहिंखे आए फॉर इंट्रस्ट अब इन ते इंट्रस्ट केतिरो थींदो। जीअं बैंक में पैसा जमा करायूं डिपॉज़िट करायूं त बाबा इन ते साल खां पोइ एतिरो असांखे फ़ाइदो मिलंदो उहो ई इंट्रस्ट आहे। ऐं केतिरा परसेंट मिलंदो उहो मार्कअप रेट आहे। ॿियो वरी जेकी उधर वठूं पाण बैंक खां या ॿिए हंधा किथां त उन ते घणा परसेंट लॻंदी ब्याज घणा परसेंट लॻंदी या उनजा मार्कअप घणा परसेंट लॻंदी हू घणा परसेंट लॻंदी मार्कअप रेट आहे। ऐं घणो लॻंदो हू वैल्यू ऑफ मार्कअप आहे मतिलबु इंट्रस्ट केतिरो थींदो। ठीकु आहे। पोइ बि तव्हां बुक मां जेकॾहिं को सम्झ न आई हुजे त बुक मां ई टर्म्स ॾिसी सघो था। फार्मूलो सिर्फ़ु हिकु यादि करिणो आहे सिर्फ़ु हिकु फार्मूलो हू कहिड़ो आई इज़ इक्वल टू पी आर टी। जेका बि अॻे केमिस्ट्री पढ़ंदा आया आहिनि या फिज़िक्स में जंहिं चैप्टर पढ़ियो आहे हीट वारो उनखे पी आर टी वारी एन आर टी हुते एन आर टी आहे हिते पी आर टी आहे उहा क्वेश्चन यादि हूंदी। केमिस्ट्री फिज़िक्स खे छॾियो अञा त मतिलबु आई इज़ इक्वल टू पी आर टी ही फार्मूलो पाण खे यादि रखिणो। ही भले न रखो को मसइलो न आहे रखो त इनमें को फ़र्क़ु न आहे सिर्फ़ु हिते आर जेको आहे हू परसेंटेज सां गॾु मिलियल हूंदो। ठीकु आहे। हिते ही परसेंटेज जी जाइ ते पाण खे ख़बर आहे पाण 100 सां डिवाइड कंदा आहियूं त ही 100 सां डिवाइड थियल हूंदो। हिन में ॿिन्ही में को फ़र्क़ु कोन्हे सिर्फ़ु सिंप्लीफाइड फॉर्म आहे ही जेकी आहे। ठीकु आहे। हाणे ही प्रॉब्लम आहे हिन में प्रिंसिपल अमाउंट घणी मिलियल आहे हिन में 2,80,000 प्रिंसिपल अमाउंट मिलियल आहे। ठीकु आहे। मार्कअप रेट घणो आहे मथे 12% पर अनम मतिलबु साल हिकु साल जो घणा परसेंटेज हूंदी मथे 12%। ऐं घणा साल हू जेका पैसा जेकॾहिं वरिता आहिनि या ॾिना आहिनि हू घणा साल आहिनि 2 सालनि लाइ आहिनि। ठीकु आहे। त वैल्यू ऑफ मार्कअप छा थींदो मतिलबु इंट्रस्ट हुन ते घणो थींदो। ठीकु आहे। हीअ क्वेश्चन लॻंदी आई इज़ इक्वल टू पी आर टी। हाणे पी जेकी आहे ही पाण रखीसीं। ठीकु आहे। रेट छा आहे हू रखियोसीं 12% ऐं घणनि सालनि लाइ आहे हू रखियोसीं। ठीकु आहे। हिन सभिनी खे पाण ज़रब कयो ऐं सिंप्लीफाई कयो त पाण खे जवाबु छा आयो 67,200 रुपया। ठीकु आहे। सिंप्लीफाई मतिलबु ही 2 ज़ीरो कटे ही साइन कटे या 2 ज़ीरो कटे छॾियूंसीं पोइ 12 खे ॿिनि सां ज़रब करे 24 थिया 24 खे वरी इन सां ज़रब कयोसीं त ई जवाबु आयो। मतिलबु कंहिं बि तरीक़े सां तव्हां इनखे करे सघो था ख़ाली सिंप्लीफाई करिणो। हिन में को मसइलो उम्मीद आहे मसइलो न हूंदो ख़ाली यादि छा करिणो आई इज़ इक्वल टू पी आर टी। पहिरियों पाण प्रॉब्लम कंदासीं एक्सरसाइज में इनमें छा थो चए त बाबा हिकु अमर आहे कासिम। ठीकु आहे। हुन 4,50,800 में कार वरिती आहे छाखां बैंक मां वरिती अथसि इंस्टॉलमेंट ते मतिलबु किस्तनि ते वरिती अथसि त हुन ते मार्कअप रेट छा आहे 12% पर ईयर आहे। ठीकु आहे। त हाणे हुनजी सेल प्राइस हुनखे कार घणे में पवंदी जेकॾहिं किस्तूं 3 साल हलनि त 3 साल हलनि त हुनखे घणे में कार पवंदी उहो पाण खे मालूम करिणो। ठीकु आहे। कास्ट प्राइस जेकी आहे पंहिंजी प्रिंसिपल अमाउंट आहे रेट जेको आहे परसेंटेज मिलियल आहे ही रेट आहे एस पी पाण खे सेल प्राइस मालूम करणी आहे ऐं टाइम घणो आहे 3 ईयर में। ठीकु आहे। ठीकु आहे। फार्मूलो पाण हीअ आयो आहे त हिते पाण हाणे जीअं हिते परसेंटेज जी साइन ॾिनीसीं हिते परसेंटेज जी साइन न ॾींदासीं ख़ाली 100 सां डिवाइड जो थियल आहे। ठीकु आहे। हाणे हिन फार्मूले में साॻे में पाण पुट कईसीं ही 4,50,800 रुपया 12 ही रेट वारा ऐं 3 ईयर टी जेको आहे। ठीकु आहे। हुन खां हिन सभिनी खे ज़रब करण खां पोइ
वरी 100 सां डिवाइड करण खां पोइ पाण वटि जवाबु आयो 1,62,288। मतिलब में इंट्रस्ट जेको उन ते उनखे पवंदो नी, ब्याज जेकी वधीक पैसा भरना पवंदसि हू घणा हूंदा, हू 1,62,288 रुपया उनखे वधीक भरना पवंदा। त हाणे कार असल में हुई एतिरे जी, ही एतिरा हू वधीक भरदो, त हाणे टोटल घणे जी थी, टोटल पाण कास्ट प्राइस ऐं इंट्रस्ट जेको आहे ही मार्कअप वैल्यू हू पाण जोड़ कंदासीं त पाण खे ख़बर पइजी वेंदी त घणे में 6,13,088 रुपये में उनखे कार पवंदी 3 सालनि खां पोइ। उम्मीद आहे सम्झ अची वियो हूंदो। चौथे प्रॉब्लम में छा थो चए त 15% मार्कअप रेट आहे, ठीकु आहे, ऐं इंट्रस्ट उन ते घणो थो बीहे, वैल्यू ऑफ मार्कअप घणी थी बीहे, हू 8500 रुपयो थो बीहे, 8500 रुपयो थो बीहे, ठीकु आहे, ऐं टाइम घणो आहे 1.5 साल आहे। त हाणे उनजी पाण कास्ट प्राइस या प्रिंसिपल अमाउंट हू पाण खे मालूम करणी आहे। प्रिंसिपल अमाउंट मालूम करणी आहे त हिन में ई पाण ड्राइव करे वठंदासीं हिन इक्वेशन मां, ठीकु आहे। हाणे हिन खे इंसान ज़रब कयो आहे त ही थी वियो ऐं बराबरि PRT थी वियो, मतिलबु ही ईअं थी वियो। हुन खां पोइ पाण खे खपे छा, P खपे, त P हिते ई रहंदी, ही जेका ज़रब थियनि पिया R ऐं T हिन पासे अची डिवाइड थी वेंदा, त फाइनल पाण वटि इक्वेशन ही बीहंदी। हाणे पाण I जी जेको इंट्रस्ट आहे हुनजी वैल्यू पाण पुट कयूं ऐं बाक़ियुनि जी R ऐं T जी वैल्यू पुट कयूं त पाण वटि जवाबु छा बीहंदो। ही सॼो सिंप्लीफाई करण खां पोइ पाण वटि जवाबु ई अचे थो। बाक़ी बुक में ई जवाबु कोन्हे, तव्हां कोशिशि कयो त बुक वारो पॉसिबल आहे, तव्हां कोशिशि कंदो त जवाबु अची वेंदो, न त तक़रीबन इहो ई सही जवाबु आहे। हाणे पाण 4.4 एक्सरसाइज कंदासीं, जंहिंमें पाण फोर्स जेको प्रॉब्लम आहे उहो कंदासीं। हुनमें पाण खे छा मालूम करिणो आहे, पाण खे रेट मालूम करिणो आहे, ठीकु आहे, परसेंटेज रेट मालूम करिणो आहे, ऐं इंट्रस्ट घणो आहे, I जी वैल्यू घणी आहे, वैल्यू ऑफ मार्कअप हू बि पाण खे मिलियल आहे, हू पाण खे 68,000 आहे, ऐं P जेको आहे मतिलबु प्रिंसिपल अमाउंट हू घणी आहे, हू 90,440 रुपया आहे, ऐं टाइम घणो मिलियल आहे 11 साल, ठीकु आहे। त हाणे रेट छा थींदो ही पाण खे मालूम करिणो, परसेंटेज रेट, ठीकु आहे। साॻी इक्वेशन मां हिन मां पाण खे I मालूम करिणो, पाण खे R मालूम करिणो, R हिते ई रहंदी, P ऐं T हिन पासे हली वेंदी ऐं डिवाइड थी वेंदी, त फार्मूलो छा थींदो, R बराबरि I/PT, ठीकु आहे। इंट्रस्ट जेको आहे उहो पाण मथे रखियो आहे, ऐं P जी वैल्यू घणी आहे ही, ऐं 11 साल जेका आहिनि हू, ही पाण में सिंप्लीफाई कयो आहे। सिंप्लीफाई करण खां पोइ 0.0683 जवाबु अचे थो, ठीकु आहे। हिन खे हाणे पाण खे जेको परसेंटेज आहे, ही रेट आहे, ही परसेंटेज में खपे त 100 सां ज़रब कंदासीं, त फाइनल जेको जवाबु थींदो 6.83 हूंदो, ठीकु आहे। पाण 6 प्रॉब्लम कंदासीं हिन एक्सरसाइज़ में। इनमें छा थो चए, एट वाट रेट ऑफ मार्कअप वुड आ सम ऑफ मनी बिकम डबल इन 20 years। छा मार्कअप रेट हुजे त जेका पैसा आहिनि हू डबल थी वञनि घणनि सालनि में, 20 सालनि में। मालूम छा करिणो आहे, एट वाट रेट ऑफ मार्कअप रेट मालूम करिणो आहे, ठीकु आहे, ऐं पैसा जेका आहिनि हू डबल थी वञनि, बाक़ी टाइम घणो मिलियल आहे 20 साल पाण खे मिलियल आहिनि, ठीकु आहे। ही R पाण खे मालूम करणी आहे ऐं टाइम मिलियल आहे, ऐं ही बि ॿुधायल आहे त जेका पैसा हू डबल थी वेंदा, पैसा डबल थी वेंदा, त इन जो मतिलबु छा आहे त प्रिंसिपल अमाउंट, जेतिरी प्रिंसिपल अमाउंट हूंदी ओतिरो ई उन ते पाण खे इंट्रस्ट बचंदो, ओतिरो ई पाण खे फ़ाइदो थींदो, ठीकु आहे। मतिलबु जेतिरा पैसा इन्वेस्ट कया आहिनि ओतिरा ई पैसा वधीक मिलणु, जेकॾहिं 20,000 इन्वेस्ट कया आहिनि त 20,000 वधीक मिलनि, त टोटल घणा थींदा 40,000। अहिड़ो ई केस आहे, त पैसा डबल थी वञनि ऐं टाइम घणो मिलियल आहे 20 सालनि में, ठीकु आहे। त पाण खे हू परसेंटेज रेट मालूम करिणो आहे, त पाण हिते हिन करे P ऐं I जेको आहे ॿई बराबरि लिखिया आहिनि, छो त जेतिरा पैसा हूंदा ओतिरा ई वधीक मिलंदा, साॻी मतिलबु I जेको हूंदो पैसनि जेतिरो ई हूंदो, ठीकु आहे। फार्मूले में ख़ाली पाण पुट कयो आहे रेट वारो साॻियो ई फार्मूलो, ही फार्मूलो जनरल फार्मूलो लिखियो आहे, ऐं पाण खे ख़बर आहे त P ऐं I हिन कंडीशन में ॿई बराबरि हूंदा, त पाण I जी जाइ ते बि P लिखी छॾियो। हाणे P में कटिजी वियो त बाक़ी छा बचियो 1/T, त हिते पाण T घणो आहे, टाइम पाण खे घणो मिलियल आहे 20 साल आहे, त 20 लिखिया आहिनि, हिक खे डिवाइड कंदासीं 20 सां, त पाण वटि जवाबु छा ईंदो 0.05। ही छा आहे, ही रेट आहे, बाक़ी पाण खे परसेंटेज रेट खपे त इनखे 100 सां ज़रब कंदासीं, ही 100 सां ज़रब कंदासीं, त जवाबु छा ईंदो 5%। मतिलबु जेकॾहिं 5% मार्कअप रेट ते पाण पैसा इन्वेस्ट कयूं
ऐं 20 साल उनखे छॾे ॾियूं त जेतिरा पैसा इन्वेस्ट कंदासीं ओतिरो ई पाण खे फ़ाइदो थींदो। जेकॾहिं 2 लख इन्वेस्ट कंदासीं ऐं 5% मार्कअप रेट ते 20 सालनि खां पोइ 4 लख थी मिलंदा। उम्मीद आहे सम्झ अची वेंदो। हाणे पाण हिकु ॿियो प्रॉब्लम कयूं था। 7 प्रॉब्लम में छा थो चए त इन वाट टाइम, घणे टाइम में वुड अ सम ऑफ मनी विल बी डबल, पैसा डबल थी वञनि, इट सेल्फ विल बी डबल इट सेल्फ एट 8% ऑफ द मार्कअप। घणे टाइम में पैसा डबल थी वञनि जॾहिं त मार्कअप रेट छा हुजे 8% हुजे। ठीकु आहे, पैसा पाण खे डबल खपनि। ऐं ॿियो छा, ॿियो टाइम घणो लॻंदो त पैसा जेतिरा बि इन्वेस्ट कयूं 8% जेकॾहिं मार्कअप रेट हुजे ऐं पैसा घणी देरि खां पोइ पंहिंजा डबल थी वेंदा, हू पाण खे मालूम करिणो। ही टाइम ऐं ही पी बराबरि हिते बि पाण आहे जी वरिती आहे, छो जो जेतिरा पाण पैसा इन्वेस्ट कंदासीं ओतिरो ई पाण खे फ़ाइदो थींदो। जेकॾहिं 4 लख इन्वेस्ट कयूं था ऐं उन ते बचंदा बि 4 लख रुपया ऐं 8% पाण चऊं था मार्कअप रेट हुजे त घणनि सालनि खां पोइ उहो 8 लख थींदा। मतिलबु 4 लख इन्वेस्ट कयासीं, 4 लख मथे बचिया, टोटल 8 लख आहे। ठीकु आहे, हीअ पाण खे मतिलबु टाइम मालूम करिणो। साॻियो ई फार्मूलो, ठीकु आहे, ड्राइव करिणो आहे। हाणे हिन मां टी पाण खे मालूम करणी आहे। टी हिते ई रहंदी, पी ऐं आर हिन पासे शिफ्ट थी वेंदी, आई डिवाइड बाय पी आर, आई डिवाइड बाय पी आर। हाणे पाण खे ख़बर आहे पी ऐं आई ॿई पाण में बराबरि थी वेंदा इन कंडीशन में, त आई जी जाइ ते पाण पी रखियोसीं, पी पाण में कटिजी विया, बाक़ी छा बचियो 1/r। ठीकु आहे, 1/r। हाणे आर छा आहे पाण वटि 8% आहे, त हू पाण 8% हिते लिखियोसीं। हिक खे डिवाइड कयोसीं पाण 8 सां, त जवाबु छा आयो, जवाबु पाण वटि आयो 0.125। हाणे परसेंटेज में आहे त पाण खे 100 सां ज़रब कंदासीं। ठीकु आहे, ईअं बि तव्हां करे सघो था। हिते 8% आहे त हिन खे 2.5 में तब्दील करे पोइ हिक खे डिवाइड कयो हुन सां, मतिलबु हिक खे डिवाइड कयो 0.08 सां, पोइ ही फाइनल जवाबु ईंदो ही। ऐं जेकॾहिं तव्हां ईअं कयो था, हिक खे डिवाइड कयो था 8 सां, त वरी ज़रब कयो था 100 सां, त पोइ बि इहो ई जवाबु ईंदो। मतिलबु 12.5 सालनि खां पोइ जेतिरा पाण पैसा इन्वेस्ट कंदासीं ऐं 8% मार्कअप रेट ते, त पाण खे उनजा ॿीण थी मिलंदा। 50 लख इन्वेस्ट कंदासीं त 1 करोड़ मिलंदो। ठीकु आहे, बाक़ी घणनि सालनि खां पोइ 12.5 सालनि खां पोइ जेकॾहिं उन्हनि जे मथां इंट्रस्ट घणो हुजे 8%। उम्मीद आहे सम्झ अची वेंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।